गंबट लॻ खोड़ाजी गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में ॿिन्ही जहान जे सरदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआत जे मौक़े ते प्रोफेसर मोहम्मद हनीफ लाशा जी सदारत हेठि जश्न मिलाद मुस्तफ़ा शानदार पुरवकार तकरीब मुनक़िद कई, जंहिंमें डिस्ट्रिक्ट काउंसिल खैरपुर जे वाइस चेयरमैन सैयद फ़हद अली शाह, टीओ फीमेल गंबट रेशमा भट्टी, पेटे अलफ़ अगवाण, फयाज़ हुसैन शाह, मौला बख्श जंदाणी, उस्ताद फैज़ुल्ला मेहर, मिस्तानिया अयास मेमण मेहमान ख़ास तौर शिरकत कई। तकरीब में स्कूली शागिर्दनि नातू पढ़ियूं ऐं तकरीरूं पिणु कयूं। तकरीब में उस्ताद दाइम अली सेहतो, उस्ताद अब्दुल जब्बार अब्बासी, उस्ताद इनाम जागिरानी समेत वरी अंग में उस्तादनि शागिर्दनि शिरकत कई। मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकरीब खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन बणिजी आया। असांखे नबी करीम जी सुन्नत ते अमल करणु घुरिजे। असां इंतिहाई नसीबनि वारा आहियूं जो असां मिठे मोहम्मद जा उम्मती आहियूं। जॾहिं त आख़िर में महिमान ऐं शागिर्दनि खे शील्ड टोपड़ी ॾिनियूं वयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।